औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 19 अप्रैल 2025 जो ॾियारो आहे। अॼु असांजो मौज़ू आहे दोदो ख़ान आरी जे जो शुजरो बयानु करणु। दोदे ख़ान खे ॿ पुट आहिनि, मीर ऐं बंगुल। मीर खे ॿ पुट आहिनि, दोदो अलाह ॾिनो। दोदे खे 3 पुट आहिनि, अब्दुल हमीद, मीर, शहज़ादो। अब्दुल हमीद खे 4 पुट आहिनि, मुनव्वर अली, मज़हर अली, शाहिद अली, राहिब अली। मुनव्वर अली खे 4 पुट आहिनि, गुल, शहज़ादो, वसीम अली, जुनैद अली। वसीम अली खे 2 पुट आहिनि, आइल अली, हमज़ा। मज़हर अली खे 2 पुट आहिनि, राहिल अली, सरमद अली। शाहिद अली खे 3 पुट आहिनि, मोहम्मद हनीफ, अली रज़ा, काशिफ अली। राहिब अली खे 2 पुट आहिनि, गुलाम हैदर, गुलाम मुस्तफ़ा। मीर खे 4 पुट आहिनि, दीन मोहम्मद, दोदो ख़ान, सदाम हुसैन, सलीम अली। बंगुल खे 3 पुट आहिनि, अल्लाह बख्श, अब्दुल गनी, हाजी कक्कड़। अल्लाह बख्श खे 2 पुट आहिनि, बंगुल, मोहम्मद हसन। बंगुल खे 4 पुट आहिनि, अल्लाह बख्श उर्फ बख्शर, मौला बख्श उर्फ ढोलण, रहीम बख्श, आशिक हुसैन। अल्लाह बख्श खे 1 पुट आहे, बंगुल उर्फ इशफाक अली। इशफाक अलीअ खे 1 पुट आहे, मौला बख्श। मौला बख्श उर्फ ढोलण खे 4 पुट आहिनि, ज़मान अली, इरफान अली, कामरान अली, कदीर अली। रहीम बख्श खे 1 पुट आहे, अब्दुर रहमान। आशिक हुसैन खे 3 पुट आहिनि, सिराज अली, मेहराज अली, राज अली। मोहम्मद हसन खे 1 पुट आहे, अब्दुल गफूर। अब्दुल गफूर खे 4 पुट आहिनि, अब्दुल मजीद, नदीम अली, अब्दुल गनी, मोहम्मद हसन। अब्दुल मजीद खे 4 पुट आहिनि, मुदस्सिर अली, दिलबर अली, बिलावल अली, मोहम्मद यूसुफ। नदीम अलीअ खे 2 पुट आहिनि, नवीद अली, सईद अली। जज़ाकल्लाह।